ॻाल्हि दिमाग़ में विहारजो, थोरी ॻाल्हि सम्झजो। अबा मुंहिंजो उस्ताद हज़रत शेर मुस्तफ़ा जो सुभान अल्लाह। जहिड़ो उस्ताद जो कमाल ओड़ो असर उन जे शागिर्द में ईंदो आहे। मां जॾो माण्हू आहियां, मां कमज़ोर माण्हू आहियां, पर मां उस्ताद जी निस्बत सां थो ॻाल्हि कयां। जंहिंजो उस्ताद कामिल उन जे शागिर्द में बि असर ईंदो आहे। जेके ॿार गाॾियुनि जा मिस्त्री हूंदा उहे नंढड़नि नंढड़नि ॿारनि खे मिस्त्राए त सेखारींदा। जेॾो भलो कारीगर हूंदो आहे उनजो छोटो छोटड़ो ॿारड़ो एॾो भलो कारीगर थींदो आहे। कसम ख़ुदा जो हज़रत शेर मुस्तफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह तव्हां मां हर सुन्नीअ खे अक़ीदो ईअं पचराए छॾियो जीअं पंहिंजो नालो यादि हूंदो आहे। इहो हिकिड़ो कामिल उस्ताद जी निशानी आहे। अदा उस्ताद कामिल आहे त हुनजे मुरीद में बि उहो असर ईंदो आहे। पर जेकॾहिं मुर्शिद कामिल आहे त मुर्शिद जो असर बि मुरीद में ईंदो आहे। मां कसम ख़ुदा जो ओ सुन्नत जमायत वारा तोखे लख लख मुबारक थो ॾियां। को तुंहिंजो मुर्शिद बुखारी आहे, को तुंहिंजो मुर्शिद काज़मी आहे, को तुंहिंजो मुर्शिद जीलानी आहे, को तुंहिंजो मुर्शिद सोहरवर्दी आहे, को तुंहिंजो मुर्शिद नक्शबंदी आहे, को तुंहिंजो मुर्शिद कादरिया। पर मां पंहिंजे भाग ते छो न ख़ुशी कयां जो मुंहिंजो मुर्शिद इमामुल आरिफीन रहबर रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह। अबा तव्हांखे इन ॻाल्हि ते ख़ुशी आहे या न? महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां जेको असांखे भाग मिलियल आहे उन भाग ते असां ख़ुशि आहियूं। मां ॻाल्हि कयां थो उहा सम्झिजो। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ में। छा थो मां चवणु चाहियां? मां हीअ ॻाल्हि थो चवणु चाहियां। मुंहिंजो मुर्शिद फ़क़ति मिसाल थो ॾियां। तव्हां सभु सुन्नी मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे। सुभान असांखे पंहिंजे मुर्शिद ॿियाई सेखारी कान्हे, पर हाणे मिसाल ॾिबो त ज़ाहिर आहे हिकु ॾिबो। सभिनी जा मिसाल न कोन ॾेई सघिबा त मां मिसाल हिकिड़ो ॾियां। मुंहिंजो मुर्शिद हज़रत पीर सिंह सैयद शाह मर्दां शाह छटरधणी रहमतुल्लाह अलैह सचो सुभान अल्लाह। हज़रत छटरधणी रहमतुल्लाह ताला अलैह ॿुधजां टटे बागे वारा इहा ॻाल्हि जेका मां हाणे कयां थो, ख़ासि तौर ते जेके जमायत जा माण्हू ॿिया बि सुन्नी अल्हम्दुलिल्लाह ॿुधंदा उन्हनि जो सीनो ठरंदो। पर जेके मुंहिंजे मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह जी जमायत वारा आहिनि उहे ॻाल्हि ॿुधनि ऐं इन ॻाल्हि खे नोट कनि। कहिड़ी ॻाल्हि? मुंहिंजो मुर्शिद हज़रत पीर साईं छटरधणी रहमतुल्लाह ताला अलैह साहिबज़ादो आहे हज़रत पीर साईं सैयद सिबगतुल्लाह शाह सूर्य बादशाह जो। हज़रत सूर्य बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह साहिबज़ादो आहे हज़रत पीर साईं शाह मर्दां शाह कोट वारे जो। हज़रत शाह मर्दां शाह कोट वारो साहिबज़ादो आहे हज़रत पीर साईं हिज़्बुल्लाह शाह तख़्त वारे जो। हज़रत हिज़्बुल्लाह शाह तख़्त वारो साहिबज़ादो आहे हज़रत पीर साईं सैयद अली गोहर बंगले वारे जो। हज़रत पीर साईं अली गोहर बंगले वारो साहिबज़ादो आहे हज़रत पीर साईं सैयद सिबगतुल्लाह शाह तजरधणी जो। हज़रत तजरधणी रहमतुल्लाह ताला अलैह साहिबज़ादो आहे इमामुल आरिफीन पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी जो। पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी जे वालिद जो नालो पीर साईं मोहम्मद बक्का शाह हुआ। पीर साईं मोहम्मद बक्का शाह जे वालिद जो नालो पीर साईं इमाम शाह हुआ। उन जे वालिद जो नालो पीर साईं फतेह मोहम्मद शाह हुआ। उन जे वालिद जो नालो पीर साईं उस्मान शाह हुआ। तव्हां त वञी करे सिलसिलो लकी शाह सदर वारे हज़रत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह ते मिलियो। हज़रत शाह सदरुद्दीन जो नालो मुहम्मद हुआ। उन जे पीर जो नालो हज़रत शाह सैयद मुहम्मद हुसैन हुआ। उन जे वालिद जो नालो हज़रत सैयद छक्कन शाह हुआ। उन जे वालिद जो नालो हज़रत पीर सैयद अली मक्की शाह हुआ। उन जे वालिद जो नालो हज़रत सैयद अब्बास शाह हुआ। उन जे वालिद जो नालो हज़रत सैयद ज़ैद शाह हुआ। उन जे वालिद जो नालो सैयद असदुल्लाह शाह हुआ। उन जे वालिद जो नालो हज़रत सैयद उमर शाह हुआ। उन जे वालिद जो नालो सैयद अब्दुल्लाह शाह हुआ। उन जे वालिद जो नालो सैयद हारून शाह हुआ। उन जे वालिद जो नालो सैयद हमज़ो शाह हुआ। उन जे वालिद जो नालो सैयद उमर शाह हुआ। उन जे वालिद जो नालो
सैयद अब्दुल्ला शाह हुआ, उनजे वालिद जो नालो हजरत सैयद शाह हुसैन हुआ। हजरत शाह हुसैन साहबजादो इमाम अली रज़ा जो, इमाम अली रज़ा साहबजादो हुआ। हजरत इमाम मूसा काज़िम जो, इमाम मूसा काज़िम साहबजादो हुआ। इमाम जाफर सादिक जो, इमाम जाफर सादिक साहबजादो हुआ। इमाम मोहम्मद बाकिर जो, इमाम मोहम्मद बाकिर साहबजादो हुआ। हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जो, इमाम ज़ैनुल आबिदीन करबला वारे हुसैन जो बचड़ो आ। इमाम हुसैन खातून जन्नत जो बचड़ो आ। खातून जन्नत मुहम्मदुर रसूलुल्लाह जी न्याणी आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सुभान अल्लाह। यो मुझे मुर्शिद जो शजरो आ, यो मुझे मुर्शिद जो सिलसिला नसब आ। कसम खुदा जो मां इन जे करे इहा ॻाल्हि चवण थो घुरां, तानी पेटे पटो जेको बि सिलसिलो आहे सॼो जो सारो नूरुन अला नूर आहे। जंहिंजो मुर्शिद कामिल आहे, मुरीद में बि उनजो असर ईंदो आहे। उस्ताद कामिल आहे त उस्ताद जो बि असर ईंदो आहे। दे ख़बर मुंहिंजो अल्लाह तॾहिं जो दातार आहे, उन मुंहिंजे रब ज़ुल जलाल मिठे मोहम्मद करीम खे नबी बणाए करे रवानो फरमायो। उस्ताद कामिल थिए थो त मुर्शिद उनजे शागिर्द में बि असर अचे थो। जेकॾहिं मुर्शिद कामिल आहे त मुरीद में बि असर अचे थो। अदा जेकॾहिं इहे असर अचनि था, अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे, हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिलहुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अलद्दीन कुल्लिही वलौ करिहल मुशरिकून। अल्लाह फरमायो मां आमिना जे लाल खे मां मोकिलियो आहे। जेतिरो मोकिलण वारे जी ताक़त एतिरो मोकिलियल में ताक़त। जेतिरो मोकिलींदड़ जो शान उनजो असर मोकिलियल में बि नज़र ईंदो आहे। आमिना जो लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिन जहान में आयो त मुस्तफा करीम जी आमद सां दुखड़ा लही पिया, तकलीफ़ूं दूर थी वयूं, सारे आलम तां कुफ्र शिरक दूर थी वियो, नूर ई नूर थी वियो। मुस्तफा करीम जी आमद थी त दुखड़ा लही पिया, दर्दड़ा लही पिया। अल्लाह से मुस्तफा करीम खे केॾो मक़ाम ॾिनो। सलात पढ़ता हाणे तोखे मुस्तफा जो शान ॿुधायां, मीलाद ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। सब चओ वसल्लम अलैहि या सलात पाण वटि रखो, मूंखे शींहनि वारी सलात ॿुधायो। शींहं थियो, शींहं सल्लल्लाहु मुस्तफा करीम जो मक़ाम एॾो आहे, एॾो आहे जो ज़िंदगियूं ख़त्म थी वञनि पर मुस्तफा जो शान ख़त्म थियण वारो आहे। हज़रत सोनो अब्दुल लतीफ़ बिटाई फरमाईंदो आहे, कोड़े कीरत आया मांझी मणियादार तिन गण बाहर गायो खिलवत लई खंगार पर तोखे घोट घुरायो खिलवत लई खंगार आ मथां मंगना चढ़ी दुर्रद्वार अतहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु इय करूड़ जुबतार अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु खिली कई ठीकार कोई सुयो सब संसार तमुल बिन मोहम्मद करीम थे
चंड सितारा कोन हुया, आसमान कोन हुयो, पहिरों आसमान कोन हुयो, ॿियो आसमान कोन हुयो, टियों आसमान कोन हुयो, न को ज़मीन हुयो, न को सिज हुयो, न को चंड हुयो, न को सितारा हुया, कुझु बि कोन हो। मुंहिंजे रब ज़ुल जलाल अव्वल अव्वल जंहिं शइ खे पैदा फरमायो उहे मुंहिंजे मुहम्मद करीम जो नूर मुबारक रब पैदा फरमायो। अव्वल जंहिंखे अल्लाह पैदा कयो सो अरबी मुहम्मद मुहम्मद हुयो। न अर्शे बरी हो, न लौहो कलम, न कुर्सी, न काबो, न अक़सा अलम। अव्वल नूर जंहिंजो सभिनि में टिड़ियो सो अरबी मुहम्मद मुहम्मद हुयो। जो हबीब पाण फरमाईंदो आहे, मुस्तफ़ा करीम को सहाबी पुछंदो आहे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्वल अव्वल अल्लाह तबारक व तआला कहिड़ी शइ खे पैदा फरमायो? अल्लाह जो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाईंदो आहे, अल्लाह तबारक व तआला अव्वल अव्वल जंहिं शइ खे पैदा फरमायो, या जाबिरो इन्नल्लाह तआला खलक़ क़ब्ल अल अशियाए नूर नबीक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला अव्वल अव्वल जंहिं शइ खे पैदा फरमायो, ओ जाबिर तुंहिंजे मुहम्मद करीम जे नूर खे रब ज़ुल जलाल अव्वल अव्वल पैदा फरमायो। सुभान अल्लाह। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब मक़ाम ॾिना। आदम अलैहिस्सलाम जो ज़िक्र रब ज़ुल जलाल कलाम पाक में फरमायो आहे, पर अल्लाह ताला हज़रत आदम जो नालो ज़िक्र फरमायो, हज़रत यहया जो अल्लाह ताला नालो ज़िक्र फरमायो, नालो खणी करे उनखे सॾु कयो। हज़रत शुआइब जो ज़िक्र आयो त अल्लाह ताला हज़रत शुआइब खे नालो खणी करे सॾु कयो। अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम लाइ फरमायो, या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह व कुला मिन्हा रगदन हैसु शिअ्तुमा वला तक़रबा हादिहि शजरत फतकूना मिनल ज़ालिमीन। अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम जो नालो वठी करे हज़रत आदम अलैहिस्सलाम खे सॾु फरमायो आहे। वरी ॿी आयत में अल्लाह तबारक व तआला हज़रत यहया अलैहिस्सलाम जो ज़िक्र फरमायो। अल्लाह तबारक व तआला फरमायो, या यहया खुदिल किताब बिक़ुव्वह। अल्लाह तबारक व तआला हज़रत यहया अलैहिस्सलाम जो नालो वठी करे उनखे सॾु फरमायो आहे। उन यहया जो अल्लाह तबारक व तआला ज़िक्र ख़ैर फरमायो त रब ज़ुल जलाल हज़रत यहया अलैहिस्सलाम जो नालो वरितो आहे। वरी अल्लाह तबारक व तआला हज़रत शुआइब जो बि नालो खयो आहे। पर जेॾी महिल वारो आयो आमिना जे लाल जो, जेॾी महिल वारो आयो तुंहिंजे मुंहिंजे हबीब अहमद जो, जेॾी महिल वारो आयो यतीमनि जे यार जो, जेॾी महिल वारो आयो मुहम्मद मुख्तार जो, अल्लाह छा फरमायो, या अय्युहन नबिय्यो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। ओ ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारा हबीब मां अल्लाह तो मुहम्मद करीम खे हाज़िर नाज़िर नबी बणाए करे रवानो फरमायो। अदा सही मुस्तफ़ा करीम जो लक़ब ज़िक्र फरमायो आहे। ऐं ॿी आयत सगोरीअ में रब ज़ुल जलाल फरमायो आहे, या अय्युहर रसूल, ओ मुंहिंजा मोकिलियल हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। टी आयत में अल्लाह तबारक व तआला फरमायो आहे, या अय्युहल मुज़म्मिल, ओ सोनी चादर वेढ़ वारा मुंहिंजा हबीब। चौथी आयत में अल्लाह फरमायो आहे, या अय्युहल मुद्दस्सिर, ओ कंबल ओढ़ण वारा मुंहिंजा हबीब अकरम। इन जो मतिलबु आहे त अल्लाह मुस्तफ़ा करीम जा लक़ब क़ुरान पाक में ज़िक्र फरमाए करे तोखे मूंखे पैगाम ॾिनो आहे त मुस्तफ़ा करीम जो अदब बि करणो आहे, त मुस्तफ़ा करीम सां मुहबत बि करणी आहे। उहो ठल्लो थां
ओ ठिकर जंहिं ठिकर में मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत न आहे उन ठिकर खे चओ त तूं पंहिंजो ठिकर भञी करे भोरा करे छॾ। तो वारे ठिकर जी ज़रूरत मुस्लमाननि खे आहे ई कोन। वर्तन था चवंदा त मुस्तफ़ा करीम असां जहिड़ो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम असां वांगुरु खाईंदो हो, असां वांगुरु पीअंदो हो, असां वांगुरु शादियूं कयूं, असां वांगुरु उथियो, असां वांगुरु वेठो। मां चवां थो त तो महबूब जो शान सुञातो ई कोन्हे। मुंहिंजो महबूब जेकॾहिं कंहिंखे हथ घुमाए छॾे त हुनजे जिस्म मां ख़ुशबू मरण घड़ी ताईं कोन वेंदी। मां इहा ॻाल्हि अजाई कोन थो कयां, हवालो ॾियण लाइ मां तयारु आहियां। ॿुध हवालो ऐं पंहिंजे ईमान खे ताज़ो कर। सलात हबीब ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब जवा सबूरी थकिजी पिया हो जाओ ईअं न कयो, थकिजो न। हथ हथ मथे करे ॿुधायो जेके थकिजी पिया। कुझु तव्हांजे मथे जो सूर त लाहियां, खिलो त सही। दुश्मन खे मुर्गी ॾेखार त ख़बर पवे त आशिक़ रसूल परेशान कोन थी। हाणे सलात खे भेरो ॾे त मां ॻाल्हि ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सचो सुभान अल्लाह। हिकिड़ो सहाबी आहे, उन सहाबीअ जो नालो उतबह बिन फरक़द। पाण सिंधी ज़ुबान में चवंदा आहियूं त उहो नालो वठंदासीं उतबू, पर उहा अरबी में उतबह। उन उतबा बिन फरक़द में एॾी ख़ुशबू हुई जो ॿ घर वारियूं हस, ॿ शादियूं थियूं हुयसि। ॿई घर वारियूं चवनि थियूं त असां भलोड़ खां भलोड़ ख़ुशबू हणंदियूं हुयूंसीं, पर जेड़ी महिल उतबा बिन फरक़द जे आॾो ईंदियूं हसे त असां वारी ख़ुशबू घटि, उतबे वारी ख़ुशबू मथे। अदा घर वारीअ खां का ॻाल्हि इंसान जी लिकियल कान हूंदी आहे। उन हज़रत उतबा बिन फरक़द जो ॿिन्ही घर वारनि पाण में मशवरो कयो, सलाह कयूं हिक ॿिए में त उतबो अलाए कहिड़ी ख़ुशबू हणंदो आहे। अल्लामा साहिब शामी रहमतुल्लाह ताला अलैहि सुबुनुल हुदा वर रशाद में हीअ ॻाल्हि नकुल थो फरमाए। पाण फरमाए थो उन उतबे जी ॿिन्ही घर वारे पंहिंजे पाण में सलाह कई आहे त अलाए कहिड़ी उतबो थो ख़ुशबू हणे। असां ॿिन्हीअ खे उतबे जी ख़ुशबूअ जो मुक़ाबिलो करणो आहे। तरह तरह जी ख़ुशबू बाज़ार मां घुरायूं, नौकरनि पंहिंजनि खे मोकिलियूं, ख़ुशबू वठी आहे। ताइफ़ जे इलाइक़े जी ख़ुशबू तमामु मशहूर हुई। वञो वञी करे ताइफ़ जे इलाइक़े मां ख़ुशबू वठी अचो। असांखे पंहिंजे मुड़ुस जी ख़ुशबूअ जो मुक़ाबिलो करणो आहे। ख़ुशबू मुड़ुस जे लाइ ज़ाल खे लॻाइण जाइज़ आहे, शरीयत हिन खे मनो कान थी फरमाए। उन्हनि उतबा बिन फरक़द रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ॿिन्ही घर वारनि पाण में सलाह कई आहे। ताइफ़ जी ख़ुशबू आई, उनजी घर वारनि लॻाई, पर उतबे जे साम्हूं जेॾी महिल वञनि त इन्हनि वारी ख़ुशबू घटि, हज़रत उतबे वारी ख़ुशबू मथे मथे। ॿिन्ही चयो त कमु कोन थींदो। आख़िरकार ॿिन्ही घर वारनि हार मञी ऐं हार मञी अची करे पंहिंजी मुड़ुस हज़रत उतबा बिन फरक़द जे साम्हूं अची करे ॿई ॼणियूं वेठियूं ऐं ॿिन्ही ॼणियुनि चयो त ओ उतबा,
असां हथियार कया फिटा असां पंहिंजे हथियारनि खे फिटो थियूं कयूं पर असां तोखां अॼु पुछूं थियूं त असांखे राज़ ॿुधाए तोखे ख़ुशबू हणंदे बि कॾहिं कोन ॾिठो आहे जो अतुर हणंदो हुजे अंबीर हणंदो हुजे मुश्क हणंदो हुजे अंबर हणंदो हुजे कॾहिं असां तोखे कोन ॾिठो आहे पर आख़िर इहा ख़ुशबू कहिड़ी थो हणी जो असां वारी ख़ुशबू तो जो मुक़ाबिलो ई नथी करे हज़रत उतबे चयो वेहो त ॻाल्हि ॿुधायांव हीअ ख़ुशबू दुनिया जी आहे कोन हीअ मीर मोहम्मद करीम जे हथड़नि मुबारकनि जी ख़ुशबू उतबा छा मतिलबु आहे ॻाल्हि ॿुधा हज़रत उतबे फरमायो ॿुधायांव थो हज़रत उतबा बिन फरक़द फरमायो आहे मुंहिंजे जिस्म जे मथां फुरड़ियूं निकिरी पयूं इस्लाम आणण खां अॻु में जिस्म जे मथां फुरड़ियूं हुयो तरह तरह जा इलाज करायूं मके मां इलाज करायो ताइफ मां इलाज करायो खैबर मां इलाज करायो तबूक मां इलाज करायो हर शहर मां इलाज कराए थकी पियो आया पर हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अञा मुलाक़ात कान थी आहे मूंखे कंहिं माण्हू ॿुधायो त यमन जे इलाइक़े में हिकिड़ो माण्हू आहे जेको इलाज तमामु भलो कंदो आहे हज़रत उतबे फरमायो आहे त मां यमन जे इलाइक़े में सुवारी काहे करे उन माण्हू वटि वञी करे पहुतुसि उन माण्हू मूंखां पुछियो त कहिड़े शहर जो आई मां चयो त मके जे शहर जो आया उन हकीम बाॾे निहारे करे मूंखे चयो अदा यमन में छा इलाज ॻोल्हण जे लाइ आयो आहीं तुंहिंजो इलाज त मके पाक में हिकिड़े जवान वटि मौजूदु आहे वञी इलाज कराए जीअं त मां शहर जो कोन हकीम कोन छॾियो आहे मके पाक में अहिड़ो हकीम त मूंखे सुझे ई कोन थो जेको मुंहिंजो हिन शइ जो इलाज कराए उन माण्हू यमन जो उहो आलिम हुयो हकीम हुयो उन चयो त मां तोखे निशान ॿुधायां थो अखियूं उन जूं तमामु सुहिणियूं चेहरो उन जो चोॾीअ जे चंड खां सुहिणो भिरमूं उन जूं कमान वांगुरु अल्लाह तबारक व तआला हुन जो जेको आवाज़ आहे न तमामु मथे आहे न तमामु हेठि आहे विच थरो आवाज़ आहे कद मुबारक उन जो डिघो आहे न उन जो सफ़ा बिंदरो आहे कद मुबारक उन जो तमामु सुहिणो आहे जेॾी महिल हलंदो ईंदो आहे त ईअं लॻंदो आहे त अकेलो कोन थो अचे उन सां अल्लाह जे मलाइकनि जी फौज गॾु आहे जेॾी महिल वेंदो आहे त ईअं लॻंदो आहे त अल्लाह जे मलाइकनि जी फौज गॾु आहे ओ ॿुधाइण वारा मां अहिड़ो माण्हू सुञाणा कोन थो खुली करे चयो त अचु त मां तोखे ॿुधायां उन जवान जो नालो मुहम्मद आहे पुटड़ो हज़रत अब्दुल्लाह जो आहे मां हज़रत हबीब अकरम खे सुञाणींदो हुयुसि नाले खां वाक़ुफ़ हुयुसि हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र ख़ैर जो मां ॿुधो चई वञ तुंहिंजो इलाज उन वटि आहे चए थो मां उतां पंहिंजी सुवारी काही ऐं सुवारी काहे करे भॻुसि चए थो मां उतां खां भॻो आहियां सिधो अची करे काबतुल्लाह शरीफ़ में पहुतो त काबतुल्लाह शरीफ़ खे मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेक ॾेई करे वेठा हेॾा काबतुल्लाह हेॾा मुंहिंजो महबूब मदीने वारो आहे जीअं जो मां पहुतुसि त मुंहिंजे महबूब बाॾे निहारियो ऐं मुंहिंजे महबूब फरमायो तूं पाण कोन आयो आहीं तोखे यमन जे फलाणे अम्माल आलिम तोखे माॾे मोकिलियो आहे चवे थो त मां ॾाढो परेशान हुयुसि अची करे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पहुतुसि ऐं अची करे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो इलाज फरमायो मुंहिंजे जिस्म ते फुरड़ियूं निकिरी पयूं मुंहिंजे महबूब छा फरमायो तवजो फरमाए मुंहिंजे महबूब फरमायो आहे त गोद ॿधो पंहिंजे सतर खे ढक पंहिंजी ओघड़ खे ढक बाक़ी पंहिंजी कमीज़ खे लाहे कमीज़ लाहे करे मुंहिंजे आॾो वेहो उहो साहबी चए थो त मां गोद ॿधी आहे पंहिंजी ओघड़ खे ढकियो आहे उन खां पोइ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो गोॾा भञी करे वेठो आया मुंहिंजे मुस्तफ़ा करीम पंहिंजा ॿई हथ मुबारक मुंहिंजी पुठाड़नि ते मुंहिंजी पुठीअ ते घुमाया मुंहिंजो मुस्तफ़ा करीम हथ मुबारक घुमाईंदो वियो त मुंहिंजे जिस्म तां फुरड़ियूं ख़तम थी वियूं ख़ुशबू मुंहिंजे जिस्म में मुश्क ऐं अंबर जी पैदा थी ओ मुंहिंजूं घर वारियो मुझे जिस्म में खुशबू का मुश्क जी नाहे मुझे जिस्म में का खुशबू अंबर जी नाहे या महबूब मदीने वारे जे हथड़न जी खुशबू सुभान अल्लाह जोर से आजा आजा ज़ौक़ से सुभान अल्लाह या
महबूब मदीने वारे साईं जे हथड़न मुबारकन जी खुशबू आ जो साल हा साल गुज़री था वञनि। अल्लामा शामी रहमतुल्लाह तआला लिखे थो त महबूब जी ख़िदमत में हिकिड़ी औरत आई, मिस्कीन औरत आहे, ग़रीब, ऐं मुंहिंजो महबूब त आहे ई ग़रीबनि जो। ऐं परावल तलाहिड़ो परेशानियूं, परावल तलाहिड़ो परेशानियूं, हबीब मुंहिंजे जो निशानियूं, परावल तलाहिड़ा परेशानियों, परावल तलाहिड़ो। पोड़ड़ी या मिस्कीना गरीबड़ी या मुस्तफा करीम वटि आई ऐं अची करे अर्ज़ु कई। ख़ास तौर ते इहे निभागा मौलवी ॿुधनि जेके चवनि था त हबीब अकरम असां हिकु जहिड़ा आहियूं, उहे ॿुधनि कन खोले। औरत आई आहे, अची करे अर्ज़ु करे थी, या रसूल अल्लाह, मुंहिंजी छोकिरी आहे, उन छोकिरी जी शादी थियण वारी आहे। या रसूल अल्लाह, ग़रीबी हाल आहे, खुशबू वठण जा पैसा कोन, तव्हां का महिरबानी फरमायो। मुंहिंजे महबूब फरमायो आहे शीशी खणी आ, शीशी। अल्लामा सालिही शामी रहमतुल्लाह तआला अलैहि जा लफ़्ज़ फरमाए थो, वा औरत शीशी खड़ी आई, मुंहिंजे मुस्तफ़ा करीम छा फरमायो, वा शीशी मुबारक मुंहिंजे मुस्तफ़ा करीम हीअं झली आ, झले करे मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जेको हीअं पघर मुबारक आ, उहो पघर मुबारक हीअं शीशीअ में लाथो आ। पंहिंजे हिन पघर मुबारक खे हीअं फरमाए करे हुन शीशीअ में लाथो आ, ऐं मुस्तफ़ा करीम हुनजो ढकु बंदि करे हुन औरत खे ॾिनो आ। ओ औरत, हे खणी वञ पंहिंजी न्याणीअ खे चइजां खुशबू जी जॻह ते लॻाइजां। अल्लामा सालिही शामी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाए थो, जेॾी महिल उहा छोकिरड़ी उन अतुर मां खुशबू हणंदी हुई मुंहिंजे मुस्तफ़ा जो पघर, त सॼे मदीने में खुशबू थी वेंदी हुई, ऐं सभिनीनि खे ख़बर पइजी वेंदी हुई त फिलाणी न्याणीअ जो खुशबू लॻाई।